अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HT की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। कोहिस्तान में अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त ईद ॾियारे बि कोहिस्तान वसी पियो आहे। मौसम खुशगवार थी वियो आहे। थाणो बुला खान, आरिफ खान, अहमद खान, तूंगकटो ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थी वियो आहे। बरसाति बाद कोहिस्तान जे जबलनि में नयूं वही आयूं आहिनि। कोहिस्तान में अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त ईद ॾियारे बि कोहिस्तान वसी पियो आहे। मौसम खुशगवार थी वियो आहे। थाणो बुला खान, आरिफ खान, अहमद खान, तूंगकटो ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थी वियो आहे। बरसाति बाद कोहिस्तान जे जबलनि में नयूं वही आयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।